इहो शोशो आहे असल में सॼे मुल्क जे सूबनि जूं मिल्कियतूं SIFC में हड़प कराए छॾियूं आहिनि पीपुल्स पार्टी नून लीग सभिनि खे इताद हाणे मुंहिंजे कॉन्सेप्ट इहो शोशो छॾणु माना माण्हुनि खे कमु विसरी वञे त समुंड खाई वियासीं ज़मीनूं खणी वियासीं पाणी खणी वियासीं मादनी वसीला खणी वियासीं वॾो ख़ौफ़ ॾेई ऐं असांजी सॼी मिल्कियत हड़प था सिंध जो सौदो जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी कयो आहे सॼी मिल्कियत जो इहो असीं माण्हुनि खे दर दर ॿुधाए इहो ख़बर न ॾींदासीं बाक़ी शोशो आहे जेकॾहिं इन शोशे ते अमल दरामद करण जी कोशिशि कई वई कोशिशि करण जी कई वई त सूबा जे विरहाइण जा घटि अंदेश आहिनि पोइ मुल्क खे जाग्राफी तौर ते नुक़सान जा अंदेशा वधीक उन करे इन खां परे रहिजे त वधीक बहितर आहे इन ॾे जेकॾहिं वेझा आया त मुल्क जी यकजहती फेडरेशन खे नुक़सान थिए सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलरनि खे पाकिस्तान पीपुल्स पार्टी कारोबार सिंध जा बोर्ड्स जेके इम्तिहानी बोर्ड्स आहिनि उहे कारोबार बणायो आहे उहे उन्हनि जी मुक़ररी चेयरमैननि जी करोड़नि अरबनि में थिए थी इहे सिंध जे वॾी आबादी 64 सैकड़ो नौजवान जी आबादी आहे उन्हनि जी मुस्तक़बिल ते सिंध पल्सस कमीशन जेका पब्लिक सेक्टर खे पंहिंजी क़यादत ॾींदी आहे ब्यूरोक्रेसी ॾींदी आहे उन में नाइल ऐं बेमानी हाणे सॼी जेके बाशऊर ऐं अहल माण्हू आहिनि उन्हनि जा दर बंदि पिया कनि जेकॾहिं इनजी असीं मज़म्मत करियूं पिया इनखे असां इशू करे खयूं हैदराबाद खां पोइ 2 सेप्टेम्बर ते कराची में बि असांजो सेमिनार आहे सेमिनार शागिर्द जदोजहद यूथ जदोजहद ऐं जो घेराव कंदासीं त सिंध पल्सस कमीशन खे सुधारियो ऐं ही जेके माज़ी करीब में जेके पोस्टिंग्स थियूं जेके ऑर्डर थिया आहिनि इहे सॼा बेमानी थिया आहिनि उनखे रद्द करियो ऐं न त ही समझा पे तो यूथ के असा मोटिवेट कंदासूं त हिननि जो घेराव कनि सिंध पल्सस कमीशन एडी नाइल ऐं करप्ट सिंध पल्सस कमीशन असांखे न खपे इन राज़ या बंदि कनि या इनखे दुरुस्त कनि जेका हुकुमरान जमायत आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी उहा कराची डिवीज़न या असां दारुल हुकूमत प्लॉटनि जे सौदे में ड्रग्स माफिया लैंड माफिया मजमूई तौर ते डिपार्टमेंट सां करप्शन जे तवजो ॾियण जे करे असांजे अक्सर सिंधी शहरी ॾेखू ई नथा ॾियनि जहिड़ो कंहिं ॻोठ जो को पाड़ो हुजे उन करे नाइली बेमानी मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जी सिंध हुकूमत जी आहे न त पुराणे शहर खां जॾहिं नओं ठाहिबो आहे त वधीक बहितर हुजे हिते हर ईंदड़ नई सिंधी वसंदी आबादी खे बुनियादी सहूलियतूं नथा ॾियनि इन करे इहो नओं ठहंदड़ इलाइक़ो अॻे खां वधीक बुरी हालत उन करे हुकूमत पंहिंजा फंड्स इन्हनि नए ठहंदड़ शहर ऐं नई आबाद थींदड़ मुंतकिल थींदड़ आबादी ते ख़र्च कनि त जीअं सिंधियुनि जा इलाइक़ा ख़ुशहाल थियनि ऐं बहितर ॾियनि न की अफ़गानी रिफ्यूजीज़ जिन खे वापसि वञिणो आहे उन्हनि खे त बुनियादी सहूलियतूं सभु हिते वेठा आहिनि त वञनि ई न ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे कसम पुरसी हालत में पिया गुज़ारनि।